सुप्रीम कोर्ट पंजाब में चूंडुनि लाइ फंड्स फराहम न थियण ते अटॉर्नी जनरल ऐं नाणे वारे सेक्रेटरी खे 14 अप्रैल ते तलब करे वरितो। स्टेट बैंक जे गवर्नर ऐं सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खे बि नोटिस जारी करे छॾियो। आला अदालत जे नोटिस में चयो वियो आहे त ॿुधायो वञे त सुप्रीम कोर्ट जे हुकमनि ते अमल छो न थी सघियो आहे। पंजाब में चूंडुनि लाइ फंडिंग जी अदम फराहमी अदालती हुकमनि ते भनकड़ी आहे। कानून में अदालती हुकुम न मञण जा नतीजा वाज़े ऐं सभिनी जे इल्म में आहिनि। इलेक्शन जे लाइ फंडनि जी फराहमी तौहीन अदालत जी कार्रवाई खां वधीक अहम आहे। सुप्रीम कोर्ट अदालती सुधारनि वारे बिल ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॿुधण लाइ मुक़रर करे छॾियूं। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जी सरबराही में 8 रुकनी बेंच सुभाणे ॿुधणी शुरू कंदी। जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस मुज़ाहिर नक़वी ऐं जस्टिस मोहम्मद अली मज़हर शामिल ऐं जस्टिस आयशा मलिक, जस्टिस हसन अज़हर रिज़वी ऐं जस्टिस शाहिद वहीद खे बि बेंच में शामिल कयो वियो। इमरान खान ऐं बुशरा बीबी सभु कुझु ॼाणींदे इद्दत में निकाह कयो। इमरान खान ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ गैर शरई निकाह केस में निकाह ख़्वान मुफ्ती सईद इस्लामाबाद जी अदालत में पंहिंजो बयान कलम बंद कराए छॾियो। मुफ्ती सईद जो चवणु आहे त बुशरा बीबी सां हिकु औरत पाण खे उन जी भेण ज़ाहिर कयो। औरत खां पुछियो त बुशरा बीबी जो निकाह शरई तौर ते थी सघे थो। उन ते औरत ॿुधायो त बुशरा बीबी जे निकाह जा समूरा शरई शर्त मुकमल आहिनि। निकाह पढ़ाए सघिजे थो। 1 जनवरी 2018 ते औरत जी ख़ातिरी ते इमरान खान ऐं बुशरा बीबी जो निकाह पढ़ायो। वरी इमरान खान साणस फेबरवरी 2018 ते ॿीहर राब्तो कयो ऐं दरख़्वास्त कई त बुशरा बीबी सां ॿीहर निकाह पढ़ाइणो आहे। पहिरीं निकाह वक़्तु बुशरा बीबी जी इद्दत जो मुदो मुकमल न थियो हो। आजाद कश्मीर सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म सरदार तनवीर इलियास जी नाअहली ख़िलाफ़ अपील ख़ारिज करे छॾी। सरदार तनवीर इलियास जी लीगल टीम तौहीन अदालत केस में आज़ाद कश्मीर हाई कोर्ट तरफ़ां नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ पिटीशन सुप्रीम कोर्ट में दाख़िल कराई हुई। अदालती हुक्मनि ते अमल दरामद न करण ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़ाक़ी काबीना नाअहल थींदी। सुप्रीम कोर्ट फ़ैसिले ते अमल न कराए सघी त इदारे तौरु उन जो वजूद ख़त्म थी वेंदो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जे लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत इलेक्शन जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे फंड्स जारी करणा आहिनि। जेकॾहिं अदालती फ़ैसिले ते अमल न थियो त माण्हू रस्तनि ते निकिरी पंहिंजा हक़ घुरंदा। IMF सां स्टाफ लेवल जे मुआहिदे लाइ अहम अॻभराई UAE पारां $1 अरब फाइनेंसिंग ज़मानत ईंदड़ हफ़्ते मिलण जो इम्कान। नाणे वारो सेक्रेटरी IMF खे वॉशिंगटन में सालियानी गॾिजाणी दौरान आगाह कंदो। नाणे वारी वज़ारत जो चवणु आहे त UAE सां फाइनेंसिंग लाइ मामला तइ थी चुका आहिनि। UAE अमलदारनि पारां गारंटी मिलंदी। IMF के लिखत में ज़मानत मिली वेंदी। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म ऑफिस ऐं नाणे वारे वज़ीर दोस्त मुल्कनि खे दरख़्वास्त कई हुई। अवाम जी खुशहाली असांजी पहिरीं तरजीह में शामिल आहे। सभई गॾिजी कोशिशूं करे रहिया आहियूं त मुल्क ॾुखियाईयुनि मां निकिरी अचे। मुफ़्त अटो विराइण वारी स्कीम में पेश ईंदड़ ॾुखियाईयुनि खे ख़त्म करे रहिया आहियूं। रमज़ान खां पोइ बि मुफ़्त अटो ॾियण वारो कमु जारी रखियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं डेरा गाज़ी खान में मुफ़्त अटो ॾियण वारे सेंटर जे दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर सहज़रा अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। BRT रेड लाइन ते ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जे इजलास की ब्रीफिंग। अलादीन पार्क जी 16 एकड़ एराज़ी BRT रेड लाइन बस डिपो लाइ हासिल करण जी मंज़ूरी। BRT रेड लाइन जो रूट मलीर हॉल्ट खां मलीर कैंट, सफूरा, यूनिवर्सिटी रोड ऐं नुमाइश खां टावर ताईं आहे। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त बस डिपो ते
बसनि जी पार्किंग, बस इंस्पेक्शन एरिया, बस जी फिलिंग स्टेशन, वर्कशॉप ऐं वॉच टावर क़ाइम कयो वेंदो। ईंदड़ हुकूमत लाइ इलेक्ट्रिक व्हीकल्स ख़रीदण जी बि मंज़ूरी। इलेक्ट्रिक व्हीकल्स जी ख़रीदारी लाइ कमेटी क़ाइम। कमेटी मेंबरनि में सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ऐं शब्बीर बिजाराणी शामिल। काबीना जस्टिस अब्दुल रसूल मेमण ऐं डॉक्टर गुलाम रसूल शाह खे हेल्थ केयर कमिश्नर्स मुक़रर करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। बोर्ड ऑफ रेवेन्यू खे वफ़ाक़ी बोर्ड ऑफ रेवेन्यू सां डेटा शेयरिंग जी बि इजाज़त ॾिनी वई। आईजी सिंध गुलाम नबी मेमण कंदकोट में बेदर्दी सां क़तल कयल IBA यूनिवर्सिटी जे प्रोफेसर अजमल सावंत जे सखर वारी रिहाइश गाह पहुची वियो। पोइरनि सां उज़र खुआई अजमल सावंत जे भाउ डॉक्टर तारिक सावंत क़तल वाक़िए बाबति पंहिंजनि ख़दशनि खां आगाह कयो। आईजी सिंध पुलिस पारां अजमल सावंत जे क़तल केस जी अणधूरी जांच ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करण जी ख़ातिरी। संदसि चवणु आहे त अजमल सावंत जे क़तल ते ॾुख पहुतो। अजमल सावंत जे कातिलनि खे बख़्श न कयो वेंदो। खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जेतिरो एहतसाब पुलिस खाते में थिए थो उहो कंहिं ॿिए खाते में नज़र नथो अचे। असां कोशिश कई आहे त पुलिस वटि एतिरी बजट हुजे जो पुलिस एहलकार ईमानदारी सां नौकरी करे सघे। कराची वॾो शहर आहे ऐं उते ॾोह बि आहिनि, पर असांखे गॾिजी कमु करणो पवंदो। कराची में हाणे को बि नोगो एरिया नाहे रहियो। सिक्योरिटी फोर्सेस जो KP जे ज़िले बाजोर जे इलाइक़े ल्यूसिम में ऑपरेशन। 3 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे मिक़दार में हथियार ऐं गोला बारूद बरामद। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि, बेगुनाह शहरनि जे टारगेट किलिंग ऐं भंग ऐं बस अगवा जे केतिरनि ई वारदातुनि में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस इलाइक़े मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। कराची में चीनी शहरियुनि ते हमले ऐं दहशतगर्दी जी साज़िश नाकाम। 2 दहशतगर्द गिरफ़्तार। SSP मलेर हसन सरदार नियाज़ी चयो आहे त गिरफ़्तार थियल दहशतगर्दनि जो तालुक़ पाबंदी मढ़ियल तंज़ीम BLF सां आहे। मुराद ऐं वारिस नाले दहशतगर्द लियारी जा रवासी आहिनि। गिरफ़्तार दहशतगर्द जवाबदार अली हसन सांगो नाले BLF कमांडर लाइ कमु कंदा आहिनि। दहशतगर्दनि 29 मार्च ते हैंड ग्रेनेड सां पुलिस पार्टी ते हमलो कयो हो। पुलिस ते दस्ती बम हमले जी ज़िम्मेवारी BLF क़बूल कई। नेफ्रा टिमाही एडजस्टमेंट तहत वाहिपदारनि लाइ बिजली 46 पैसा फी यूनिट महांगी करे छॾी। नेफ्रा पंहिंजो फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं उमाणे छॾियो। वाहिपदारनि ते 15 अरब 45 करोड़ रुपयनि खां वधीक जो इज़ाफ़ी बार पवंदो। बिजली वाहिपदारनि खां अप्रैल, मई ऐं जून जे बिलनि में इज़ाफ़ी ओगाड़ियूं कयूं वेंदियूं। मदेजी तालुके जे 20 मिल थाणे जी पुलिस खंबे गुम कयल ॻोठाणनि खे ज़ंजीर हणी क़ैद करे छॾियो। ॻोठाणे नज़र मोहम्मद नारेजे खे निजी जेल क़ैद करण जी वीडियो मंज़र आम ते अची वई। व्याजुनि जे चुर्च ते 20 मिल थाणे जे SHO तालिब चांडाई 3 ॾींहं अॻु मुंहिंजे भाउ खे खंबे गुम करे छॾियो हो। पुलिस संदसि आज़ादीअ लाइ 1 लख रुपया रिश्वत तलब कई हुई। पुलिस खे 11,000 रुपया ॾेई आयो हुयसि, पर उन बावजूद बि खेसि आज़ाद न कयो वियो। पुलिस पारां निजी जेल में ज़ंजीर हणी क़ैद कयल ॻोठाणे जे भाउ वहीद नारेजो जो बयान। सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। नंढनि वॾनि शहरनि में मातमी जुलूस, सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया विया। कराची में नश्तर पार्क खां बरामद थियल मरकज़ी मातमी जुलूस मुख़्तलिफ़ गुज़रगाहनि खां थींदो। हुसैनिया, ईरानिया वफ़ाक़ी हुकूमत ईद उल फितर जे मौक़े ते सरकारी मुलाज़िमनि खे पघार ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। नाणे वारी वज़ारत तरफ़ां जारी पधिराई मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार विच में मुशावरत थी। माहवार पेंशन जी अदायगी बि ईद खां अॻु कई वेंदी। नाणे वारे वज़ीर पारां सेक्रेटरी खे बिना देर इंतज़ाम करण जी हिदायत। घोड़ावारी जे ॿाहिरि शहर भरिसां गोसूमार बिजली मल्हा में मल्हा बिरादरी धुरियुनि में ॿारनि जी ॻाल्हि था छेड़ो। हिकु धुर जे माण्हुनि मुखालफ़नि जे घरनि खे बाहि ॾेई छॾी। 4 घर सड़ी विया। बाहि लॻण सबबि घरनि में पयल अलो तलो सड़ी रखी वियो। जहिड़े दौरान लछियूं लॻण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी, धुरियूं मोर्चा बंदि।
फरीदाबाद खां मेहरविंदर मुसाफिर बस सिम नाले में गिरी पई 50 मुसाफिर ज़ख़्मी खे तालुके अस्पताल मुंतकिल कियो वियो। एमरजेंसी लागू हादसो तेज़ रफ़्तारी ऐं ब्रेक न लॻण सबबि पेश आयो। मक़सूदुद्दीन भरसा पीरसन जो वाटर कोर्स मां लाश ठाहियो आहे। लाश जी सुञाणप ॻोठ लीमू फ़कीर वासी गुलाम मोहम्मद पंजारू तौर थी आहे। नौशर फिरोज जे कक्का शाह पाड़े मां नौजवान जो लाश हथ। लाश जी सुञाणप थारू शाह वासी वज़ीर सुमरो तौर थी। घिटीअ में पयल लाश खे पाड़े वारनि खणी अस्पताल पहुचायो। वदी जी भरसा ॻोठ फ़कीरपुर जो रहवासी नीगर कैनाल में बुॾी फौती नीगर जी सुञाणप मोहम्मद इसाक ब्रोही तौर थी। नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। चक वेझो कच्चे में दरिया पार कंदे बुॾी फोत थी वियल ठठे वासी ॿिन्ही भाइरनि जा लाश हथ अची विया। मक़ामी टोबन पोरियत वरियो ऐं मुख़्तियार जा लाश कढी वरिता। फोतुनि जा वारिस एम्बुलेंस न हुजण करे लाश खणाए वञण लाइ परेशान रहिया। चक वासी पीपी अगवान ऐं समाजी शख़्सियत अयास महर 2 ॾींहनि खां कराची मां पुलिसराज नमूने गुम। संदसि पतो न पइजी सघियो। अयास महर पंहिंजे ड्राइवर समेत कराची खां चक वञी रहियो हो त कराची जी गिज़री वारे इलाइक़े में संदसि मोबाइल फोन बंदि थी वियो। अयास महर जे भाउ नवीद महर पारां पीपी क़यादत खे पंहिंजे भाउ जी गुमशुदगी बाबति आगाही मदद जी अपील। कराची में सचल पुलिस थाने जी हद मखदूम बिलावल साम्हूं पकवान सेंटर ते हथियारबंदनि जी फायरिंग। होटल मालिक जो भाइटियो सख्त ज़ख़्मी वकार सुपरो खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कियो वियो। होटल मुलाज़िमनि फायरिंग कंदड़ जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। इस्लामकोट में थरकोट ब्लॉक 1 आरो एहतजाज कंदड़ भूरल शाह ऐं संदसि साथियुनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ 2 हंधनि ते धरना, शटरबंद हड़ताल, बाईपास रोड ऐं नंगर पाकर थरकोल रोड बंद। 2 पासनि खां सवें गाॾियूं बीहजी वयूं।